مانجهند में ميمڻ برادري तरफ़ां ज़मीन ते कब्ज़े लाइ कूड़ा केस कंदड़ बासर ख़िलाफ़ احتجاج जी रैली कढी धरणो हयो वियो। शाही बाज़ार मां रैली कढी मेन चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शौकत अली मेमण, बरकत मेमण ऐं एजाज़ अली मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासर ख़ुदा ॾिनो ॾिए थो ते कोरीचाणी में संदन वॾनि जी सर्वे ज़मीनुनि ते कब्ज़े जी कोशिश करे थाणनि ऐं मुख़्तलिफ़ लाॻापियल इदारनि वटि दरख़्वास्तूं करे खेनि हिरासा करे रहियो आहे। उन्हनि वधीक चयो त चङनि जे फ़ैसिलनि में ज़मीन खेनि ॾियारी वई, तंहिं हूंदे बि कब्ज़ा माफ़िया खेनि कूड़ियुनि दरख़्वास्तुनि ज़रिए तंग करे रहियो आहे। उन्हनि चयो त सॼे इलाइक़े जी आवाम खे ख़बर आहे त संदन अबा ॾाॾा ज़मीन आबाद कंदा अचनि। मुख़्तियारकार तपेदार बि जांच करे संदन हक़ में रिपोर्ट ॾिनी आहे। हुननि एसएसपी जामशोरो खां मुतालबो कयो त कब्ज़े जी कोशिश कंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।